मूरी हिकु सस्ती ऐं आम मिलंदड़ सब्ज़ी आहे जंहिंजे खाइण सां इंसानी सिहत लाइ अनेक फ़ाइदा आहिनि ऐं मूरी केतिरनि ई बीमारियुनि खां बचाए थी। उन हवाले सां वधीक ॾिसूं था गंबट मां शहज़ाद मलिक जी हिन रिपोर्ट में। मूरी हिक मौसमी सब्ज़ी आहे जंहिंखे ज़रूर खाइण घुर्जे ऐं इन जे सिहत ते पवंदड़ बहितरीन असरनि मां फ़ाइदो ज़रूर हासिल करणु घुर्जे। मूरी खाइण सिहत लाइ तमामु फ़ाइदेमंद आहे। मूरी पथरीअ जे मरीज़नि जे लाइ हिक मुफ़ीद सब्ज़ी आहे। इन खे सलाद तौरु खाइण सां पथरीअ जी बीमारीअ में मुब्तला माण्हुनि खे फ़ाइदो मिलंदो आहे। इन जो रोज़ानो इस्तेमालु पथरीअ खे ॻरण, टुटण ऐं जिस्म मां ख़ारिज थियण में मदद कंदो आहे। लीकोरिया जे मरीज़ औरतुनि लाइ मूरीअ जो खाइण तमामु घणो असराइतो आहे। लीकोरिया जे मरीज़ औरतुनि खे रोज़ानो मूरीअ जो रस पीअणु घुर्जे। मूरीअ जो इस्तेमालु जेरे ऐं तिरीअ जी तकलीफ़ में मुब्तला माण्हुनि लाइ हिकु बहितरीन इलाजु आहे। जेकॾहिं कमज़ोर मसाने वारा माण्हू बि इन खे इस्तेमालु कनि त उहे कुझु ई ॾींहनि में बहितर महसूस कंदा ऐं उन्हनि जे मसाने जी कमज़ोरी ख़तम थी वेंदी। मूरी पेट जी बीमारियुनि लाइ हिकु बहितरीन सब्ज़ी आहे। कब्ज़ खां निजात हासिल करण जे लाइ इन खे ॾींहं में 3 भेरा सलाद जे तौर ते खाओ। इन जो इस्तेमालु आंडनि जी कारकर्दगी खे बहितर बणाए थो ऐं हाज़मे जे निज़ाम खे बहितर बणाए थो। इन जो इस्तेमालु बवासीर जी अलामतुनि खे तमामु जल्दी हल करण में मदद करे थो। मूरी पोटाशियम सां मालामाल आहे। इन जो इस्तेमालु रत में पोटाशियम ऐं सोडियम जे मिक़दार खे कंट्रोल करे थो ऐं ब्लड प्रेशर खे मुतवाज़िन करे थो। मूरीअ जो बाक़ाइदा खाइण वज़न घटाइण में मदद करे थो। उहे माण्हू जेकी थोल खां परेशान आहिनि ऐं वज़न घटाइण चाहिनि था त लीमन ऐं लूण सां गॾु मूरीअ जो रस लाज़मी पीअनि। इहो संदन वज़न घटाइण में मदद कंदो। मूरीअ में फॉलिक एसिड ऐं विटामिन सी जो झझो मिक़दार हूंदो आहे जेको कैंसर जे ख़िलाफ़ जिस्म जी क़ुवत मुदाफ़ियत वधाईंदो आहे, जेको इंसान खे कैंसर जहिड़ियुनि ख़तरनाक बीमारियुनि खां बचाईंदो आहे। मूरीअ जो इस्तेमालु कंहिं बि जीत जे चक सां थींदड़ सोज ऐं सूर खे ख़तम करण लाइ मुफ़ीद आहे। जिस्म जे कंहिं बि हिसे ते जीत चक पाए त मूरीअ जो रस लॻाइण सां काफ़ी आराम मिलंदो आहे। जेकी माण्हू दम या साह जी तकलीफ़ में मुब्तला आहिनि उन्हनि खे बि घुर्जे त बाक़ाइदगीअ सां मूरी खाइनि, छो त मूरीअ में मौजूदु जुज़ा सीने जी मूंझ खे ख़तम कनि था ऐं साह खणण खे आसान बणाइनि था।